वफ़ाक़ा असांजे रिपोर्टर अयाज़ अली kalhoro जी रिपोर्ट मूजिबि इनक़लाबी ऐं क़ौमी शाइर राशिद मुराद जी 12वीं वरसी जे मौक़े ते मोरो कल्चरल सेंटर में हिकु शानदार ऐं यादगार अदबी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें इल्मु अदब ऐं शऊर जा ॾिया रोशन कया विया। तक़रीब जी सदारत मोहतरम अयाज़ अली सिंधी कई, जॾहिं त ख़ासि महिमाननि तौरु डॉक्टर अदल सुमरो, ताज जोयो, अमन सोलंकी, भारूमल अमराणी, असगर भरियाई, सतार उलियो, अनवर सागर, प्रीतम काज़ी, मुर्तज़ा फुल, ख़ालिद राजभर, डॉक्टर मुश्ताक फुल, आज़ाद अनवर, इक़बाल शाहीन, रखील मोराई, अज़ीज़ कासमाणी ऐं इदरीस जतोई समेत ॿियनि मौजूद शख़्सियतुनि शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआति शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे वाइन सां बिट शाह जी सुरमीन कई, जंहिं महफ़िल खे रुहानी रंग ॾिनो। इन खां पोइ ख़िताबनि ऐं मुशाइरे जो सिलसिलो शुरू थियो, जंहिंमें नामिया शाइरनि पंहिंजी शाइरी पेश करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया।